पसंदड़नि यकीनन अव्हांजे पहिरें बिल खे बहितरीन पसंदि कयो ऐं शेयर बि कयो, सब्सक्राइब बि कयो। हींअर असांजे हिन ॾात ऐं ॾाहप में असां चाहींदासीं त ॿियो आइटम बि अव्हां खां ॿुधो। हा ज़रूरु ॿुधायूं था। दरअसल ईअं थींदो आहे त घर में 10 भाइर हुजनि या 5 भाइर हुजनि, पर कमु उन भाउ खे चवंदा आहियूं जेको सभिनी खां नंढो हुजे। सही। पोइ लोक अदब लिखियोसीं, साईं वेठे वेठे हिकिड़ो ख़्यालु लिखियोसीं, छो जो असां बि नंढा बिरादर आहियूं सभिनी में। पोइ अक्सर ईअं ई थींदो आहे। पोइ लिखियोसीं त वॾी मूं सां वेदन वॾो वेलो आहे, कोन्हे खंडु कंहिं महिल खुटल तेल आहे। सॼे ॾींहं में कम 10 ॾसनि था, कुटनि बि ईअं था ॼण को शेलो दसनि था। कुकड़नि जी ॼण त लॻल मेल आहे, वॾी मूं सां वेदन वॾो वेलो आहे, कोन्हे खंडु कंहिं महिल खुटल तेल आहे। सुबुह सां उथी भाउ वॾो मार ॾींदो, मंझंदि जो आहे मोटी हू ॿीहर कुटींदो। त सुबुह वारी नेरनि त हीअ बेल आहे, वॾी मूं सां वेदन वॾो वेलो आहे, कोन्हे खंडु कंहिं महिल खुटल तेल आहे। चवंदा साईं आई नंढो तूं सभिनि खां, तुंहिंजो कमु आहे घर सां। ॿाहिरि न वञो, रोल थी वञे। आहीं नंढो तूं सभिनि खां, तुंहिंजो कमु आहे घर सां, मतां वञी ॿाहिरि वलूअ वारे फर सां। छोरा मथो फिरियल तुंहिंजो आहे, तोमें फेलो आहे, वॾी मूं सां वेदन वॾो वेलो आहे, कोन्हे खंडु कंहिं महिल खुटल तेल आहे। या दिलि चयो तव्हांखे। तमामु बहितरीन। नाज़रीन, जेकॾहिं जूनियर मोहम्मद मलूक जो ही बोल अव्हांखे पसंदि आयो हुजे त ज़रूरु वीडियो खे शेयर कंदा, लाइक कंदा ऐं जी हा कमेंट जे अंदरि पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा।